खैरपुर नाथन शाह में पीपी पारां एमआरडी तहरीक जे 11 शहीदन जी 37वीं वरसी मल्हाई वई। पार्टी अॻवाननि पारां केन शाह जे एमआरडी तहरीक जे शहीदन के भेटा पेश कई। खैरपुर नाथन शाह रेस्ट हाउस में पीपल्स पार्टी पारां शहीदन जे साले सवाब लाइ क़ुरान ख़्वानी ऐं ख़ैरात तक़रीब मुनक़द करे भेटा पेश कई। पीपी केन शाह तरफ़ां मुनक़द करायल तक़रीब खे पीपी ज़िले अॻवान ग़ुलाम शबीर अबड़ो, पीपी तालके सदर आला एजाज़ हुसैन चांडियो, नूर मोहम्मद चांडियो, मोहम्मद हाशिम लांडर, कुर्बान सियाल, मिनाटी विंग ज़िले दादू, हरीश कुमार ओॾी ॿियनि अॻवाननि तक़रीब खे ख़िताब कयो। अॻवाननि जो त 1983 में ज़िया जी आमरियत ख़िलाफ़ जमहूरियत जी बहाली लाइ एमआरडी जे शहीदनि अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं जिन खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। उन्हनि वधीक चयो त शहीदनि जी ॾिनल क़ुर्बानियुनि बाद मुल्क में जमहूरियत क़ाइम ऐं आमरियती निज़ाम जो ख़ात्मो थियो। पीपल्स पार्टी पंहिंजनि शहीदनि ते फ़ख्र महसूस करे थी। शहीदनि खे हर साल सलाम पेश करियूं था। उन मौक़े ते पीपी सिटी सदर ग़ुलाम शबीर गाॾेई, ज़िले डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी मुमताज़ अली जोखियो, ज़ाहिद संगेजो, मौलवी दीदार कुंवारो, शाहनवाज़ चांडियो, मुमताज़ मल्ला, नज़र बबर, ज़फ़र चांडियो, तालके अॻवान मिनाटी विंग, अरबेलो लाल ओट, बरकत अली बुगियो, फ़हीम जमाली, पीपी जनरल सेक्रेटरी सीता टाउन, मज़हर चांडियो ऐं ॿिया पार्टी वर्कर पिणु मौजूदु हुआ।